नाज़रीन आहिनि वक़्तु मौजूदु आहियां वरीद गुलाम नबी जे घर में जंहिंजो नौजवान पुटु मुसलसल 8 सालनि खां वठी करे कैंसर जहिड़े मुसी मर्ज़ में मुब्तला आहे ऐं हिन वक़्तु असां हुननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुनजो छा चवणु आहे, केरु हिन लाइ मदद लाइ आयो आहे या केरु मदद कई आहे की न कई आहे। 8 साल थिया अस्पताल में दर बदर आहियूं। ठीकु आहे, वज़ीर अल्लाह खे चवां थो जेको हाकुम असांजा आहिनि, असांजे साईं एजाज़ खे चऊं था मुंथू करियूं था, महिरबानी थी असां थी ॿुधे असांजी शुकुर अलाही हालत ख़राबु आहे। ॿुधे असांजे अलाही हालत अची ॾिसो अची भले हिन में ठगी चोरी ॿियो कोन्हे, अची ॾिसो असां 8 साल थिया छोकिरे सां आधा मूं खे खियण कॾहिं कॾहिं जेके अस्पताल मूं छॾी कोन। जना में विया आहियूं, आगा अस्पताल में विया आहियूं, आगा वारे जवाबु ॾिनो, आगा वारे चयो वञ जना में, जना वारे ॾिनो वरी सिविल वारे चयो वञ जना में। ठीकु आहे, असां इलाही दौड़िया आहियूं, अची विया ॾिसो अखी सां भले जाम अचे केरु अचे, असां हले असां सां गॾु भले असां सां गॾु हले, असांजे को ॿुधण वारो कोन हुते अस्पताल में। महिरबानी अव्हां जी वॾी वॾी। बच्चे जी जान बचायो, असांखां बचाव थी सघे असांखां बचियो वञे उॾामी पोइ असीं छा करे सघंदासीं। तंहिं करे असीं तव्हांखे महिनत कयूं था बाबा, असांजे बच्चे जी मदद कयो, असांजो बच्चो बचाए ॾियो। कोन मोमिन को हुजे सही जो असांजे बच्चे ज़िंदगी बचाए सही। असीं ॾाढी परेशान आहियूं, केॾा बचा कयूं, नंढड़ा नंढा बचा न ॼाण केरु थो अॼुकल्ह ख़बर जी केरु कंहिं कोन ॾिए, अॼुकल्ह सभु पंहिंजो थींदो बसि। केॾा मुंहिंजा बचा आहियूं था, नंढा लेला रोणे बचाइण सां असांखे इहो डपु लॻो पियो, असांजो बच्चो मतां न असां खसिजी वञे, मतां न असां उॾामी बचियो वञे, असांजो इन ॻाल्हि लाइ लड़ी असांखे बच्चो बचाए ॾियो। मुंहिंजो नालो मोहम्मद फारूक जोखियो आहे। मूंखे तकरीबन 2012 खां बीमारी आहे, हिकिड़ो ऑपरेशन करायुमि, उहो कोन कामयाबु वियो, ॿियो ऑपरेशन जो नाम करायुमि, उन वरी सेवल लिखी ॾिनूं, वरी सेवल वियो, वरी सेवल में वरी मुंहिंजी प्लास्टिक सर्जरी कयूं, पूरी खोपड़ी ज़ाहिर करके टंगी मां गोश्त कढी आयूं, उहो बि कुझु महीना बचनि खे रोज़ी करे खारायूं, वरी दुबारा उहो मरी वियो, वरी दौड़ियोसि अस्पतालूं हेॾा होॾा, पोइ डॉक्टरनि चयो ही कीड़ा पइजी विया आहिनि, सफ़ाई करे हेॾा होॾा रत वत सफ़ाई वफ़ाई वग़ैरह कुझु कयूं, वरी दुबारा इहो दाणो मुड़ी वियो। महिरबानी करियो, मूं ग़रीब ते रहम करियो, मूंखे किथे इलाजु करायो ऐं मुंहिंजे बचनि जूं न्याणियुनि जो बि ख़्यालु रखो। ऐं अलाह अव्हांखे ॾिनो आहे या अव्हांखे अञा ॾींदो, मूं ग़रीब ते रहम करम करियो, महिरबानी करियो, मुंहिंजो इलाजु करायो, अगरि चाहो त मूंखे इलाजु करायो, महिरबानी करियो। वज़ीर आज़म जाम साहब मूं ग़रीब ते रहम करियो, मुंहिंजो इलाजु करायो। मुंहिंजे पे बीमार आहे, हुन लाइ इलाजु ॾियो। नंढड़ी भेण हिकिड़ी मां, नंढी भेण हिकु वॾो भाउ नूर मुस्तफ़ा, हीअ केॾा ईंदा न्याणी नंढड़ू हुन लाइ पैसा ॾियो, इलाजु कयो, असां केॾा वेंदासीं। ज़िंदगी बचाओ, मुंहिंजो पे ॾांगींदो, असां छा कंदासीं। जी नाज़रीन, तव्हां हिन वक़्तु वीचार ॿुधा कैंसर में मुब्तला फारूक जे वालिदिन जा। हाणे हिन वक़्तु ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त वज़ीर आला सिंध ऐं जेके साहिब हैसियत जेके आहिनि उहे हिन जी मदद करण जे लाइ अॻियां अचनि। कैमरा टीम सां गॾु मोहम्मद अली मला, सोच टीवी, घारो। सब्सक्राइब कयो अवांजे पंहिंजे चैनल सोच टीवी खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं बि न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब आवर चैनल सोच टीवी एंड प्रेस द बेल आइकन।